अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी ए सिंधु, जी ए लतीफ़ जी ॿोली। काफ़ी ॾिहाड़नि खां बाद अची पहुता आहियूं तालका रतुद अस्पताल में। सूरत हाल ॾिसण लाइ त असां जेके प्रोग्राम एम्बुलेंस वारो ऐं दवाउनि वारो कयोसीं, हुन खां बाद कहिड़ी तब्दीली आहे। मां हैरान थी वियो आहियां हिकिड़ी शइ नोटिस बोर्ड ते पढ़ी करे। ही ॾेखारियो सत्संग थोरो। ही नोटिस बोर्ड ते ॾिसी करे मां हैरान थी वियो आहियां। पर सभ खां पहिरियां शुरूआति कंदासीं हितां खां। जॾहिं असां एम्बुलेंस वारो केस खयोंसीं त उन खां पोइ इहा रेट लिस्ट लॻी वई त ख़बर पए त केतिरो केतिरो भई किलोमीटर जे हिसाब सां चार्ज कयो वेंदो। उन खां बाद हिकिड़ी नई शइ इंट्रोड्यूस कई वई जेका मूंखे बि ख़ुशी थी त ही अपडेट रखण लाइ जेको आउटसाइडर ईंदो, भले मीडिया जो माण्हू हुजे, उनखे अपडेट रखण लाइ हीअ शइ रखी वई त भई कहिड़े जी ड्यूटी आहे, डॉक्टर जी कहिड़े टाइम ताईं ड्यूटी अथसि, स्टाफ कहिड़ो कहिड़ो मौजूदु हुजणु घुरिजे। ओवरऑल जेके सर्कुलर ऑफिशियल बायोमेट्रिक वग़ैरह तमामु सुठो, मूंखे तमामु ई बहितरीनु वणियो। पर मूंखे हिननि सभिनी में हिकु शइ ॾिसी करे तमामु ॾुख थियो ऐं मां ही अॼु पढ़ां पियो, जंहिंजे करे मजबूरनि मूंखे इहा वीडियो रिकॉर्ड करणी पई आहे। ही तालका एडमिनिस्ट्रेटर नमतला मीरानी साहब जन पारां ही ऑफिस ऑर्डर कढियो वियो आहे। ऑफिस ऑर्डर में लिखियो थो वञे त इन ॻाल्हि ते सख़्तु ॻणती ज़ाहिर कई वञे थी त कुझु अस्पताल जो अमलो मक़ामी मीडिया सां अस्पताल ख़िदमतुनि ऐं मुलाज़िमनि बाबति ग़लति, गैर इख़लाक़ी ऐं गुमराह कंदड़ मालूमात शेयर करे रहियो आहे। वधीक इहो बि नोट कयो वियो आहे त कुझु अमलो ड्यूटीअ दौरान अस्पताल जे अहाते अंदरि मीडिया जे माण्हुनि सां वेही वक़्तु ज़ायो करे रहियो आहे, जंहिंजे करे उहे पंहिंजा मुक़ररु कयल फर्ज़ सही तरीक़े सां नथा निभाइनि। अगरचा सम्झाणीअ तौरु इहो मुमकिन आहे त कुझु अमले जा मीडिया में ज़ाती दोस्त हुजनि, पर ड्यूटीअ वक़्त दौरान मीडिया सां वेहण, ग़लति या अणपक थियल मालूमात शेयर करणु, एमरजेंसी हालतुनि जूं वीडियो ठाहिण या शेयर करणु, या बग़ैर इजाज़त को बि अंदरियो तफ़सील मुहैया करणु सख़्तु मना आहे। इन मक़सदु इहो त जेके वीडियोस वग़ैरह शेयर कंदा आहिनि मीडिया जा खोड़ दोस्तनि खे, उन्हनि खे मना कयो आहे, हुन सां वेहो न, हुन सां ॻाल्हायो न। अॻिते पढ़ूं था। अहिड़ियूं हरकतूं न रुगो पेशवाराना इख़लाक़ जे ख़िलाफ़ आहिनि, पर अस्पताल जी साख, वक़ार ऐं एतबार खे बि शदीद नुक़सान पहुचाइनि थियूं। ठीकु, मीडिया जे माण्हुनि ताईं अगरि तव्हां काई ख़बर पहुचायो था त हादसो थियो आहे, हीअ शइ थी आहे, उहो हिनखे नुक़सानु पहुचे। ठीकु, अॻिते हलूं था। तंहिं करे सभिनी अमले खे सख़्तीअ सां हिदायत कई वञे थी त अस्पताल जे कंहिं बि अंदरे सरकारी या एमरजेंसी सां लाॻापियल मालूमात मीडिया जे माण्हुनि सां शेयर न कई वञे। ड्यूटी दौरान मीडिया जे माण्हुनि सां अस्पताल जे अहाते अंदरि वेहण या राब्तो करण खां पासो कयो वञे। पंहिंजे ज़िम्मेवारियुनि खे ईमानदारीअ सां निभाए वञे ऐं मुक़ररु कयल ड्यूटी जॻह ते मौजूदु रहो। एमरजेंसी केसनि या अस्पताल जे कार्रवाइनि बाबति कंहिं बि क़िस्म जूं वीडियोज़, तस्वीरूं या अपडेट बग़ैर इख़्तियार जे न ठाहियो, न ई शेयर कयो। ही अस्पताल असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। उनजे नज़म, वक़ार ऐं ख़िदमतुनि जे मयार खे बरक़रार रखण लाइ असां सभिनी जो फर्ज़ु आहे। सभिनी अमले खां उमेद कई वञे थी त हू पंहिंजो रवैयो पेशवाराना रखण ऐं रतोदर जे अवाम जे एतमाद ते पूरो लहंदा। हिन ऑफिस ऑर्डर जी भञकड़ी संजीदगी सां वरिती वेंदी ऐं लाॻापियल पॉलिसियुनि मुताबिक़ चौकसी या इंतिज़ामी कार्रवाई कई वेंदी। पाण नेमतुल्लाह मीरानी, हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेटर, तालका अस्पताल रतोदर। अचूं था मेन पॉइंट ते। ही हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे, तालका रतोदर नंढिड़ो शहर आहे। काफ़ी सारा दोस्त वग़ैरह हूंदा आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी स्टार्टिंग में त हिते ईअं सम्झो त हिकिड़ो औताक हूंदी हुई। जॾहिं ऊन्हारे जे टाइम ते ईंदा हुआसीं त हिते बाक़ाइदे कचहरियूं हलंदियूं हुयूं। निहायती अफ़सोस सां चवणो थो पए त ही जेको बि रिएक्शन असांखे ॾेखारियो थो वञे, सभ खां पहिरियां मां जेको तव्हांखे ॾेखारियमि, एम्बुलेंस जेको न्याणीअ खे, उहो ड्राइवर हिन ताईं मौजूदु आहे। उन ड्राइवर जे लापरवाहीअ जे करे न्याणी डेथ करे वई 2-3 सालनि जी, तड़पी त हुनखे किरायो कोन हुयो। उन खां बाद मूंखे ही गिफ्ट ॾिनो वियो त सलीम अला किलोमीटर जे हिसाब सां चार्ज कई वेंदी, तस्लीम कयोसीं। ही रिएक्शन मूंखे ईअं थो लॻे त मूंखे जेको मिलियो त मां दवाउनि वारे जेको अमला खे पतो चोरी कंदे, हक़ीक़त में ॾिठो वञे हा त इंतिज़ामिया पारां एवार्ड सां मूंखे नवाज़ियो वञे हा त ही जेको मां कमु कयो हुनजी बहितरीअ ख़ातिर कयो, अहिड़े करप्ट अमले खे वाफ़ो कयो। पर अफ़सोस जो एवार्ड सां त कोन नवाज़ियो वियो,
ही ॾेखारियो थो वञे त माना मीडिया खे जेके अंदरूनी जेके हिते मुलाज़िम कमु कनि था उहे मालूमात फराहम था कनि मीडिया वारनि खे। जेकॾहिं कोई मालूमात असां सां शेयर करे थो बाय चांस त छा उहा नुक़सानकार आहे या तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे? इहो फ़ैसिलो मां तव्हां ते थो छॾियां। जेके असां प्रोग्राम कया आहिनि उहे एम्बुलेंस जा हुजनि या दवाउनि वारा आहिनि, उहे शहर वासी जी भलाईअ ख़ातिर आहिनि या नुक़सानकार आहिनि। जो हीअ शइ असांखे ॾेखारी थी न, यानी आईनो असांखे ॾेखारे थो वञे त मीडिया वारे सां कोई ॻाल्हाए न, कोई वेहे न। ईअं छो न लिखियो अथव आम माण्हू जो हिते वेहण मनो आहे? अस्पताल जो अमलो कंहिं बि आम माण्हूअ सां ॿाहिरि आहते ते न वेहंदो, न कचहरियूं कंदो, न फलाणो कंदो। ओला सभिनी जे लाइ इहो कयो। ही स्पेशली मां सम्झा थो त आज़ाद मीडिया जे मथां वार आहे। जेको असां कयोसीं, जेका असां महिनत कईसीं, राति देरि सां असां चोरियूं पकिड़े ॾेखारियूंसीं, उन जे लाइ असांखे कोई ईअं सम्झो त इनाम असां नवाज़े त कोन वियो, तीअं असांजी रस्ता रोक कई थी वञे। फ़ैसिलो तव्हांजे आॾो थो छॾियां। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, महिरबानी।